अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। संझा सैयद हल्दासी हेडलाइंस तरफ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद। ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। सेनेट चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन की चूंड अॼु थी रही है। सेनेट चेयरमैन लाइ PDM उम्मीदवार यूसुफ रज़ा गीलानी ऐं हुकूमती मेंबर सादिक संजराणी, डिप्टी चेयरमैन लाइ PDM उम्मीदवार मौलाना अब्दुल गफूर हैदरी ऐं PTI के नामज़द उम्मीदवार मिर्ज़ा मोहम्मद आफरीदी विच में चोटी के मुक़ाबले जो इम्कान। ऑपोजिशन इतिहाद वटि 51 ऐं हुकूमती इतिहाद वटि 47 मेंबर मौजूद। जमायत इस्लामी चूंड में कंहिंखे वोट न ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। सेनेट के इजलास दौरान 48 नवन चूंडियल सेनेटर्स कसम खणी वरतो। सैयद मुज़फ़र हुसैन समूरन नवन चूंडियल सेनेटर्स के हलफ खणायो। कसम खणंदड़नि में यूसुफ रज़ा गिलानी, शिबली फराज, फैसल वावडा, सलीम मांडवीवाला, शीर रहमान, ताज हैदर, फारूक एच नाइक, पलविशा खान, सैफुल्ला आबड़ो, फैसल सब्ज़वारी ऐं ॿिया शामिल। सेनेट के अहम इजलास दौरान ऐवान अंदर गुजियूं कैमरास लगाइण जो इंकशाफ। PP सेनेटर मुस्तफ़ा नवाज़ खोखर ऐं मुसद्दिक़ मलिक सेनेट में गुजी कैमरा गोले वरती। सेनेट में गुजियूं कैमराऊं लगाइण खिलाफ मुखालिफ जो एहतजाज। मुसद्दिक़ मलिक ऐं मुस्तफ़ा नवाज़ खोखर जो चवणु आहे त इहा धांधली आहे। हुकूमत के शर्म अचणु घुरिजे। ऐवान में पोलिंग बूथ ते कैमरा लगाइण जो इलेक्शन कमीशन ऐं सुप्रीम कोर्ट नोटिस वठे। कराची में CTD की कार्रवाई। MQM लंडन जो दहशतगर्द फैसल गिरफ्तार। CTD इख्तियारनि जो चवणु आहे त जवाबदार वटां हथियार भी हथ कया विया आहिनि। गिरफ्तार दहशतगर्द केतिरनि ई ॾोहनि में मुलविस आहे। क्वेटा वेझो मारवाड़ में कोयले की खाण अंदर ज़हरीली गैस भरिजी वञण सबब 6 पोरियत फौत और ॿिनि मुहदतनि खे बेहोशी की हालत में कढियो वियो। अस्पताल मुंतक़िल। मीरपुर साकरो में टिकटॉक थियण वारे मामले तां कोडड़ ऐं मीरानी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ दौरान ज़ख़्मी थियल हिकु शख़्स फौत थी वियो। ज़ख़्मी थियल अल्लाह बख़्श मीरानी कराची जे अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। दौदापुर वेझो ॻोठ ईदन लैरवाणी मां हथियारबंद नौजवान नवाज़ुद्दीन लैरवाणी खे मुबैना तौर अगवा करे विया। पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मुग़वी नौजवान खे बाज़ियाब करायो वेंदो।